नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के बेजा सिटी का खबर नालो कराची का मظफरآباد आज़ाद कश्मीर वैन्दड़ मुसाफिर कोच नंबर LES 801 की मोटरसाइकिल सवारन के बचائींदे नेशनल ھاءوي دالي موري स्टॉप वटि कल्टी थी पई। बस के कल्टी थियण सबबि 5 मासूम ॿार 3 औरतुनि समेत 3 खां मथे मुसाफिर ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मी मुसाफिर में गुल फराज, रूह नवाज़, सैयद मुनवर काज़मी, मोहम्मद यूसुफ, आरिफ खान, औरत रेशमा बीबी, मसमात साइमा, मसमात शमशाद, ज़ाल ख़ालिद शाह ऐं ॿिया शामिल आहिनि। इतला मिलण शर्त मोटरवे पुलिस बेरिया पुलिस ऐं ॻोठाणा हादसे वारी जाइ ते पहुची ज़ख़्मियुनि खे बेरिया सिटी ऐं कंडियारो जे इस्पताल मुंतक़िल कयो, जिथे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। जॾहिं त हादसे खां पोइ इस्पताल में एमरजेंसी नाफ़िज़ करे छॾे स्टाफ खे तलब कयो वियो आहे। शहरी वॉलंटरी तौरु ज़रूरत पवण ते रत जो अतियो ॾियण लाइ पिणु इस्पताल पहुची विया आहिनि, जॾहिं 10 खां मथे सख़्त ज़ख़्मियुनि खे वधीक इलाज लाइ नवाबशाह इस्पताल रेफर कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।